सवाल कयो आहे गुलाम नबी कबूल। वो तो चए त तरावी नमाज में अगर कंहिंखे कुरान मजीद यादि न आहे, उहो कुरान खोले ॾिसंदो पढ़ंदो वञे, या मोबाइल में ॾिसंदो पढ़ंदो वञे, त ईअं करण सां नमाज थींदी या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असानाफ वटि जेकॾहिं को निमाज़ी नमाज जे दौरान कुरान खे ॾिसी पढ़े थो, पोइ चाहे मोबाइल में ई हुजे, त नमाज उनजी फासिद थी पवंदी, नमाज टुटी पवंदी। इन जो सबब इहो आहे त जेकॾहिं कुरान कच्छ में खणी ऐं ॾिसी पढ़े थो त इहो अमल कसीर आहे, पना वराईंदो, इहो अमल कसीर आहे, ऐं अमल कसीर जे करे नमाज फासिद थी पवंदी आहे। पर जेकॾहिं ज़मीन ते कंहिं शइ ते पयल आहे ऐं उन जे ॾिसी पढ़े थो त बि नाजाइज़ आहे, ऐं उन जो सबब इहो आहे त जेकॾहिं क़ुरान खे ॾिसी पढ़े थो, गोया के उहो तालीम ऐं तालुम आहे, यानी ॿिए कंहिंखां लुक़्मो वठे थो, ऐं ॿिए खां लुक़्मो वठण नमाज़ जे दौरान नमाज़ खे फासिद करे छॾींदो आहे। जीअं बहरो राइक जे अंदरि आहे त अवकर मिनल मुसहफ़ फसदत सलातहू, जेकॾहिं कंहिं शख़्स क़ुरान नमाज जे दौरान ॾिसी पढ़ियो त नमाज हुनजी फासिद थी पवंदी। ऐं अॻियां जो सबब बयान कंदे इब्न नुजैम रहमहुल्लाह ताला फरमाए थो, इन कान यहमिलहु फहुव अमलुन कसीरुन लिअन्नहु हमलुन व तकलीबुल औराक व इन कान अलल अर्द फइन्नहु तअल्लुमुन व इन्नहु अमलुन कसीरुन फयफ्सिदुहा कमा लौ तअल्लम मिन गैरिही। पाण फरमाइनि था त जेकॾहिं क़ुरान ॾिसी पढ़े थो ऐं उहो कच्छ में खणे थो ऐं पना वराए थो, इहो अमल कसीर आहे, सां नमाज़ फासिद थी पवंदी। अहिड़ी तरीक़े सां जेकॾहिं ज़मीन ते कंहिं शइ ते रखे ऐं उन खां ॾिसी पढ़े थो, इन सूरत में बि नमाज़ फासिद थी पवंदी। छाजे करे जो इहो तालीम ऐं तालुम आहे, ऐं ॿिए खां गोया के लुक़्मो वठी रहियो आहे, इन जे करे नमाज़ फासिद थी पवंदी। ऐं अनाफ जे इन कौल जी ताईद हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे कौल मां बि थिए थी। जीअं अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमहुल्लाह ताला पंहिंजे किताब अल जामे कबीर के अंदर हदीस मुबारक आणनि था। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु मां रिवायत है, उन चयो त नहाना अमीरुल मुमिनीन उमर अन्न उम्मन नास फिल मुसहफ। पाण फरमाइनि था त हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु असांखे क़ुरान मां ॾिसी इमामत कराइण खां मना फरमायो। इन मां मालूम थियो त जेकॾहिं को शख़्स नमाज जे दौरान क़ुरान मां ॾिसी क़िरात करे थो त नमाज उनजी फासिद थी पवंदी। वल्लाहु अअलम बिस्सवाब।